सिंधु माथिरी जे तहज़ीब ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिद्धी अव्हां सां मुख़ातिब आहियां। अव्हां भाउरनि भेनरुनि दोस्तनि ऐं साथियुनि जी वॾी महिरबानी जो मुंहिंजे हिन वीडियो सिलसिले में दिलचस्पी वठो पिया, उन बाबति तव्हां सुवाल बि कयो पिया, राया बि ॾियो पिया। इन सां हिन सॼे जेको आहे सो सिलसिले में वधीक बहितरी थी आणे सघिजे थी। तव्हां इन सिलसिले में रहनुमाई जारी रखंदा। इन सां गॾोगॾु अव्हांखे गुज़ारिश आहे त असांजे वीडियोज़ खे लाइक कंदा, उन्हनि खे मुकमिल ॿुधंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा। त असां गुज़िरियल भेरे सिंधु माथिरी जी तहज़ीब ते आरियाई हमले वारे मफ़रूज़े ते ॻाल्हि ॿोल कई हुई त इहो अंग्रेज़नि खे इहो मफ़रूज़ो घड़ण जो छो ख़्यालु आयो या छो ज़रूरत महसूस थी, उन लाइ हुननि कहिड़ी रिथाबंदी कई, उन ते अॼु ॻाल्हाईंदासीं त आरियाई नस्ल परस्ती वारी थ्योरी जोड़ण लाइ बरसगीर ते क़ाबिज़ अंग्रेज़नि कीअं रिथाबंदी कई। असल में छा त बर्तानिया जी ईस्ट इंडिया कंपनी 1757 में प्लासी जी जंग में नवाब ऑफ बंगाल सिराजुद्दौला खे शिकस्त ॾेई भारत ते पंहिंजे कब्ज़े जी शुरूआत कई। भारत ते मरहलेवार कब्ज़े बैदि नंढे खंड जी तारीख़ मज़हबनि, सक़ाफ़तुनि, ॿोलियुनि ऐं माण्हुनि जे नफ़्सियात ते तहक़ीक़ लाइ 11 अगस्त 1824 ते लंडन में रॉयल एशियाटिक सोसाइटीअ जो बुनियादु विधो वियो। माना हुनजो बुनियादु छा जे लाइ विधो वियो त जीअं रॉयल एशियाटिक सोसाइटी जो बुनियादु इन करे विधो वियो त जेका कब्ज़े हेठि आयल क़ौमूं आहिनि, उन्हनि जूं ॿोलियूं, उन्हनि जी सक़ाफ़त, उन्हनि जा मज़हब, उन ते तहक़ीक़ कई वञे त जीअं मथनि कब्ज़ो सणाउ रहे ऐं बरक़रार रहे। इन सोसाइटी जे तहक़ीक़ जो मक़सदु बरसगीर ते पंहिंजे कब्ज़े खे बरक़रार रखण लाइ रिथाबंदी करणु हुयो। हिन सोसाइटी तरफ़ां रॉयल एशियाटिक सोसाइटी तरफ़ां हिंदुस्तान बाबति तहक़ीक़ लाइ यूरोपी माहिरनि जी हिकु टीम मुक़ररु कई वई, जिन हिन ख़िते जी तारीख़, हितां जे माण्हुनि मंझि ॿोली, तहज़ीब, सक़ाफ़त ऐं जेके मज़हबी तज़ादनि बाबति तहक़ीक़ कई त हिननि में पाण में कहिड़ा तज़ाद आहिनि, टकराव वारी सूरत हाल किथे किथे आहे, मज़हब जे बुनियाद ते सक़ाफ़त आहे, ॿोली। उन्हनि हितां जे माण्हुनि जे ॿोली, तहज़ीब, सक़ाफ़त ऐं मज़हबी तज़ादनि ते तहक़ीक़ करे केतिरा ई किताब ऐं रिसाला छपराया पंहिंजे मक़सद ख़ातिर, ऐं हिंदुस्तान जे मज़हबी ऐं सक़ाफ़ती किताबनि जा अंग्रेज़ीअ में वरी तर्जुमा बि कराया। इन सोसाइटीअ हिंदुस्तान जे ॿोलियुनि बाबति तहक़ीक़ कई। हिन सोसाइटीअ सां लाॻापियल यूरोपी माहिरनि संस्कृत ज़बान जो बि अंधो बंडो मुतालो करण बैदि इहो नतीजो कढियो त संस्कृत ऐं यूरोपी ॿोलियुनि में कुझु हिकजहिड़ाई मौजूदु आहे, जंहिं करे हिंदुस्तानी ॿोलियुनि जो बुनियादु ज़रूरु यूरोप जी ज़बान रहियूं हूंदियूं। माना हुननि जो मक़सदु इहो हो त यूरोप खे मथबरो करे पेश करणो हो, सुधरियल करे पेश करणो हो ऐं पंहिंजे ग़ुलामनि खे कंहिं बि सूरत में इज़त ॾियणी न हुई, हुननि खे नफ़्सियाती तौरु ग़ुलाम रखणो हुयो। त हिननि माना इहो हुयो त भई संस्कृत ऐं यूरोपी ॿोलियुनि में जेकॾहिं हिकजहिड़ाई मौजूदु आहे, इन करे उन्हनि हिंदुस्तानी ॿोलियुनि जो जेको बुनियादु हूंदो उहो यूरोप जी ज़बान हूंदियूं। माना हितां जा माण्हू अणसुधरियल आहे, ॻाल्हाए कोन सघंदा, लिखी बि न सघंदा। ऐं हुननि जो ख़्यालु त क़दीम ज़माने में हिंदुस्तानी ॿोलियुनि जो असुलु वतन यूरोप रहियो हूंदो। माना अंग्रेज़नि जो ख़्यालु हो त हिंदुस्तानी ॿोलियुनि जो असुलु वतन यूरोप रहियो हूंदो, हीअ माण्हू उतां ई आया आहिनि। यूरोप मां ई इहे ॿोलियूं सफ़र करे हिंदुस्तान पहुतियूं हूंदियूं। यूरोपी माहिरनि संस्कृत ऐं यूरोपी ॿोलियुनि में कुझु क़दुरु हिकजहिड़ाईअ खे बुनियादु बणाए इहो मफ़रूज़ो क़ाइमु कयो त क़दीम ज़माने में यूरोप जे माण्हुनि हिंदुस्तान ते कब्ज़ो करे उते पंहिंजूं बैठकूं क़ाइमु कयूं हूंदियूं। माना असां रुॻो हाणे पहिरियों दफ़ो न आहे, पर पहिरियां बि असांजा वॾा आया, तव्हां ते अची कब्ज़ो कयो, माना उनजी रिथाबंदी ॾिसो। हाणे उहे यूरोप जा इहे माण्हू केरु हुआ जिन हिते बैठकूं क़ाइमु कयूं अंग्रेज़नि जे चवण मुताबिक़, जिन क़दीम ज़माने में बरसगीर ते हमिलो करे उनखे पंहिंजे कब्ज़े हेठि आंदो, उन लाइ बि जवाज़ घणो हो, अहिड़ो जवाज़ तयारु करणो हो। इन सुवाल जे जवाब में, इन सुवाल जे जवाब ख़ातिर हिननि 1500 क़बल मसीह में हिंदुस्तान ते यूरोपी नस्ल जे आर्यन जे हमले जो बेबुनियाद मफ़रूज़ो घड़े साम्हूं आंदो।
हाँ इन लाइ असां वटि बिल्कुलु सबूत आहिनि त हीअ हिकिड़ी वॾी साज़िश हुई। उन साज़िश जो बुनियादु लंडन में विधो वियो। इन ते पाण ॻाल्हायूं था थोरी तव्हां हीअ ॻाल्हि ॿोल गौर सां ॿुधंदा त सिंधु माथिरे ते आर्यन जे हमले वारी थ्योरी जो बुनियादु असल में लंडन में विधो वियो। 10 अप्रैल 1866 ईस्वीअ में रॉयल एशियाटिक सोसाइटी लंडन जे ऑफिस में हिकु ॻुझी गॾिजाणी थी, जंहिंमें भारत ते कब्ज़े जो जवाज़ घड़ण ऐं हितां जे माण्हुनि खे ज़हनी तौर ग़ुलाम रखण लाइ मुख़्तलिफ़ थ्योरियुनि ते बहस मुबाहिसो कयो वियो। इन गॾिजाणीअ में इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो वियो त भारत ते पंहिंजो कब्ज़ो बरक़रार रखण लाइ अहिड़ा जवाज़ घड़िया वञनि ऐं उन्हनि खे आम कयो वञे जीअं भारत जा माण्हू मसीही कब्ज़े खे ईसाइनि जे कब्ज़े खे खुलियल दिलि सां क़बूल कनि ऐं अंग्रेज़नि यानी यूरोपियन खे धारिया तस्वर न कनि। 10 अप्रैल 1866 में इन ई गॾिजाणीअ में पहिरियों भेरो भारत ते यूरोपियन आर्या नस्ल जे कब्ज़े जो बेबुनियाद मफ़रूज़ो क़ाइमु कयो वियो ऐं उन कूड़ खे एतिरो त फैलायो वियो जो ख़ुदि भारत जा माण्हू बि उनखे सच सम्झण लॻा। नाम्यारे मुहक़िक़ ऐं तारीख़दान डैन चदोरा पहिरियों भेरो यूरोप जे इन साज़िशी थ्योरी तां पर्दो खणंदे लिखियो आहे त आर्यन जे हमले वारी थ्योरी बरे सग़ीर बाबति तहक़ीक़ मुतलिक़ ग़लति बयानी करणु न हुयो, पर इहा हिकु साज़िश हुई। रुगो ग़लति बयानी न, पर हिकिड़ी तमामु वॾी साज़िश हुई। यूरोपी माहिरनि शौरी तौर ते इहा थ्योरी घड़े आम कई। इहा थ्योरी घड़ण लाइ लंडन जे एशियाटिक सोसाइटी में 10 अप्रैल 1866 ते हिकु ॻुझी गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें भारत ते आर्यन जे हमले वारी थ्योरी जो बुनियादु विधो। इन थ्योरी क़ाइमु करण जो मक़सदु इहो हो त हिंदुस्तानी माण्हुनि खे इहो बावर कराइजे त कुझु सदियूं अॻु बि यूरोपी नस्ल जे आर्यन हिंदुस्तान ते बरसगीर ते कब्ज़ो कयो हो ऐं भारत जा मौजूदा माण्हू उन यूरोपी नस्ल यानी आर्यन जो औलाद आहिनि। सदन हिंदू मज़हब ऐं संस्कृत ॿोली ऐं ॿियूं ॿोलियूं बि यूरोपी नस्ल जे आर्यन जो मज़हब ऐं ॿोलियूं आहिनि। इन करे हू हाणे बि अंग्रेज़नि खे धारिया हुक्मरान तस्वर न कनि। इन करे आर्यन जी हमले वारी थ्योरी खे ॿिया के बि तारीख़ी ऐं तहज़ीबी बुनियाद न हुया, पर इहा थ्योरी ख़ालिस सियासी साज़िश हुई जीअं अंग्रेज़ हिंदुस्तान ते पंहिंजो नाजाइज़ कब्ज़ो बरक़रार रखी सघनि। असल में जॾहिं उन्हनि इहा थ्योरी आंदी त असांजे जेके तारीख़दान हुया, मक़ामी पढ़िया लिखिया माण्हू हुयासीं, वरी अंग्रेज़नि जा उन्हनि जा कामोरा हुया, अंग्रेज़नि जा मुलाज़िम हुया, उन्हनि जा हुकूमत में ऑफिसर हुया। इन करे उन्हनि इन थ्योरीअ खे पंहिंजे अखियुनि ते रखियो। छाजे करे हू हाकिम हुया, हू महकूम हुया, महकूमनि खे हाकिमनि जी हर ॻाल्हि मञणी हुई। पोइ वरी हितां जे असांजे मुहक़िक़नि अहिड़ा किताब लिखिया, हुननि जे जेके कूड़ खे थंबा ऐं धूणियूं ॾिनियूं, अहिड़नि किताबनि खे आम कयो वियो। अहिड़ा किताब साज़िशत लिखाया बि विया। पोइ सिंधी ॿोलीअ में बि लिखिया विया, ॿियनि ॿोलियुनि में बि लिखिया विया। इन नज़रिए खे आम करण में अंग्रेज़नि सां गॾु असांजे पंहिंजनि तारीख़दाननि ऐं लेखकनि बि किरदारु अदा कयो। अहिड़ी तरह आर्याई हमले वारी सिंधु माथिरी ऐं बरसगीर ते आर्याई हमले ऐं कब्ज़े वारी थ्योरी असांजी ॻिची में पइजी वई, जंहिंमां अॼु पाण जान आजी न कराए सघिया आहियूं। हिन मौज़ूअ ते तमामु घणी ॻाल्हि ॿोल जी ज़रूरत आहे। तमामु घणियूं वीडियोज़ तयारु करे अपलोड कयूं वेंदियूं। तव्हां सिलसिलेवार हिन वीडियोज़ जे सिलसिले खे ॿुधो, उन्हनि ते पंहिंजी राय ॾियो ऐं हर शइ जी रिसर्च कयो। हींअर दुनिया जे अंदरि तमामु वॾा इदारा ऐं यूनिवर्सिटियूं माज़ी बाबति रिसर्च करे रहिया आहिनि। माज़ी में जेका कूड़ बदगुमानियूं मकारियूं फैलायूं वयूं, उन्हनि खे साइंसी जांच जूच जे बुनियाद ते रद्द कयो थो वञे। असांखे पंहिंजी तारीख़ पाण लिखणी आहे। हाकिमनि धारियनि हाकिमनि जी तारीख़ जी छंड-छाण करणी आहे। जिते हुननि जेको कुझु ग़लति कयो आहे उनखे ग़लति करे पंहिंजे क़ौम पेश करिणो आहे। अवां जी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदुसि।